सिंधी क़ौम में कुझु समाजी बुरायूं उन्हनि जा कारण छा आहिनि उहे तव्हां कमेंट में लिखी करे ॿुधाईंदव। ठीकु आहे, मां तव्हांखे पॉइंट आउट कंदुमि त उहे कहिड़ा कहिड़ा कारण आहिनि। लेकिन उन खां पहिरीं थोरो डिस्कशन कंदासीं सिंधी क़ौम बैकग्राउंड में कीअं रही आहे। सिंधी क़ौम हमेशह खां कारोबारी रही आहे। सिंधी क़ौम 47 खां पहिरीं पोरियत ऐं जेको आहे सो हारी रहिया आहिनि। सिंधी क़ौम में हिकिड़ो बहितरीनु लफ़्ज़ु इस्तेमालु थींदो आहे, जेके माण्हू जानवर चोपायो माल घर में रखंदा आहिनि उन्हनि जे लाइ त उहे भाॻिया सॾाईंदा आहिनि। दुनिया में ॿियूं क़ौमूं बि जेको आहे चोपायो माल रखंदियूं आहिनि, लेकिन उन्हनि जे लाइ अहिड़े क़िस्म जो को बि लफ़्ज़ु उन्हनि न ॾिनो आहे। या वरी उन्हनि जी पंहिंजी ॿोलीअ में अहिड़ो को लफ़्ज़ु हुजे जेको भाॻे वारी माना ॾींदो हुजे। भाॻियो मतिलबु भाॻनि वारो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेके जानवर रखंदा आहिनि तव्हां ॾिठो हूंदो त जिन वटि बि चोपायो माल आहे उहे सभु माण्हू ख़ुशहाल हूंदा आहिनि। उन खां पोइ सिंधी क़ौम कॾहिं बि भंगीअ जो कमु न कयो आहे। 47 खां पहिरीं बि जेकॾहिं तव्हां वेंदव पोइ हिते त सिंध में जेके बि भंगीअ जो कमु कयो आहे उहो हमेशह क्रिश्चियन जेके आहिनि असांजी कम्यूनिटी उन कयो आहे। ऐं ख़ासि करे जेके आहिनि पंजाब जा जेके क्रिश्चियन आहिनि उहे सिंध में अची इहो कमु कंदा हुआ, हींअर बि कंदा। मां उन्हनि खे घटि नथो कयां, पर मां पंहिंजी क़ौम जी उत्तम हुजण जी जेका ॻाल्हि आहे उहा थो पेश कयां। उन खां अलावा सिंधी क़ौम कॾहिं बि जेको आहे पंहिंजो मज़हबी जेका आहे शिदत पसंदीअ में न रही आहे। पहिरियों दफ़ो 1947 वारे ज़माने में मज़हब जे नाले ते भगत कंवर राम खे शहीद कयो वियो। उन खां पोइ जेको आहे सिंधी क़ौम में कॾहिं बि कारोकारीअ जो एलिमेंट 47 खां पहिरीं न रहियो आहे। ऐं मूं हिकिड़ी स्टडी पढ़ी, रिसर्च स्टडी PhD जी, त उन में उन क्लियर कट लिखियो आहे त 1977 ताईं सिंध में कॾहिं बि कारोकारी करे कंहिं औरत खे या मर्द खे नाहे मारियो वियो। ऐं ज़ियाउल हक़ जे दौर खां पोइ जेको आहे कारोकारीअ जो जेको एलिमेंट आहे उहो सिंध में उभरियो आहे। उन खां अलावा जीअं मूं चयो त जेको आहे भंगीअ जो कमु न कयो आहे, लेकिन हींअर सिंध जा माण्हू जेके आहिनि भंगीअ जी जेका आहे नौकिरी कंदा, उहा बि पैसा ॾेई करे गवर्नमेंट जी वठनि था। प्लस में मुंहिंजे ऑफिस में बि हिकु ॿ माण्हू अहिड़ा आहिनि सिंधी जेके हींअर भंगीअ जो कमु कंदा। इन खां पहिरीं मूं कॾहिं बि न ॾिठा हुया। मूंखे 12-13 साल कराचीअ में थी विया आहिनि। कराचीअ में मूं पहिरीं कॾहिं बि शुरूअ में जॾहिं आयुमि त मूं सिंधी जेको आहे सो फ़क़ीर न ॾिठो। हींअर वॾे तादाद में सिंधी जेको आहे सो फ़क़ीर, ख़ासि करे मायूं जेको आहे सो सिंधियुनि जूं उहे पिननि थियूं। ठीकु आहे। उन खां अलावा हिकिड़ो एलिमेंट आहे असां में फ्रस्ट्रेशन, जंहिंजे करे माना जंहिंखे असां चऊं त एहसास कमतरी, इहा सिंधी क़ौम में कॾहिं न रही आहे। इहा हींअर छो आहे? जंहिंजे करे जेको आहे माण्हू फ्रस्ट्रेट थिए थो, जहिड़ा करे थो, ऐं उहे जहिड़ा हली वॾे माना नुक़सान जो सबबु बणिजनि था। उन खां अलावा कारोकारी आहे, मज़हबी जेको आहे शिदत पसंदी आहे, मुफ़िलसी, गुरबत ऐं बेरोज़गारी। इहे वॾा हिकिड़ा मैटर्स आहिनि हींअर जेके आहिनि असांजी सिंधी क़ौम में आहिनि, जेके 47 खां पहिरीं न रहिया। 47 खां पहिरीं असांजी क़ौम हमेशह उत्तम रही आहे, कारोबारी रही आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे सो हारपो कंदी रही आहे, माल मवेशी जेके आहिनि उहे पालींदी रही आहे, चोपायो माल। ऐं उन खां अलावा हिकिड़ो ॿियो एलिमेंट आहे त तव्हां खे सभिनी खे ख़बर आहे त असांजा कोरी मेमण, इहे जेको आहे सो समन वारे दौर में या सुमरन वारो जेको सिंध जो दौरु आहे हुकूमत जो, इन दौर में हाला मां माल खणी करे जूनागढ़ ताईं वेंदा हुया। इंडिया जे हेठां जेको इलाइक़ो आहे जूनागढ़, काठियावाड़, गुजरात ऐं कच्छ, इन में वञी करे उहो माल खपाईंदा हुया, जंहिंमें कुझु माण्हू हुते सेटल थी विया ऐं बाद में 47 खां पोइ कराचीअ में आया, जेके हींअर कच्छी, काठियावाड़ी, जूनागढ़ी ऐं गुजराती मेमण सॾाइजनि था। पर इहे बेसिकली सभु हाला जा आहिनि। इन्हनि में अॼु बि जेका उत्तम ज़ात आहे, इन्हनि जी पंहिंजी कम्यूनिटीअ जे अंदरि जेका उत्तम ज़ात आहे उहा हालारी मेमण आहिनि। त इहे मेमण बि असुल में सिंधी आहिनि। त इहे कहिड़ा कारण आहिनि त 47 खां पहिरीं सिंधी हमेशह ख़ुशहाल रहिया ऐं बाद में मुफ़िलसीअ में मुब्तला थी विया। पहिरीं भंगीअ जो कमु न कयो, हींअर भंगीअ जी नौकिरी कनि था। पहिरीं मज़हब जे नाले ते कंहिंखे न मारियो वियो, कंहिंसां ज़्यादती न कई वई, हाणे कनि था। पहिरीं कारोकारीअ जो एलिमेंट न हुयो, हाणे कनि था। कारोकारीअ जे बारे में मूं जेतिरो पढ़ियो त दुनिया में जेका तारीख़ मिले थी कारोकारीअ जी, ऑनर किलिंग जी, उहा सिर्फ़ु यूनानी माण्हुनि में ई, जेके रोम ऐं इन तरफ़ जा जेके सिविलाइज़ेशन हुई उन दौर में, अॼु खां 3000 साल पहिरीं
उन जेको आहे क़ौम में कारोकारीअ जो एलिमेंट हुयो ऐं उहे पंहिंजी औरत ऐं मर्दनि खे मारींदा हुया उन ज़माने में। सिंध में अहिड़े क़िस्म जो को बि एलिमेंट न रहियो आहे। इन्हनि जा कारण तव्हां कॉमेंट में लिखंदव त इहे जेके बि बुरायूं आहिनि समाज जी 47 खां पहिरीं सिंध में न हुयूं, हाणे छो आहिनि? असां हाणे मज़हब जे नाले ते माण्हुनि सां विड़ी पऊं था, असां कारोकारी कयूं था, असां कंहिंसां बि जज़्बाती थी विड़ी सघूं था। असांजा नौजवान बेरोज़गार आहिनि, असांजा नौजवान फ्रस्ट्रेशन में था हलनि ऐं असां वटि गुरबत मुफ़िलसी तमामु घणी थी वई आहे। असांजा माण्हू काहिल छो थी विया आहिनि? जेके जफ़ाकश सिंधी हुया, जेके कोरी हुया, मेमण हुया, जेके हारी हुया, उहे हींअर जेके पूरी दुनिया खे पंहिंजी जो काज़ो माना सिंध जी प्रोडक्ट एक्सपोर्ट कंदा हुया, उहे हींअर गुरबत वारी मुफ़िलसी वारी ज़िंदगी छो था गुज़ारिनि ऐं काहिली वारी ज़िंदगी छो था गुज़ारिनि? उन खां अलावा मूं हिकिड़ी शइ बि ॾिठी आहे त सिंधी जेके आहिनि जॾहिं बि पंहिंजे कमकार जे लाइ, माल जे लाइ या ॿनीअ जे कम जे लाइ या घर जे कमकार जे लाइ जेको नौकर रखंदा आहिनि, उन नौकर खे नौकर करे न छॾींदा आहिनि, उनखे हमराह करे छॾींदा आहिनि। जीअं उन जो जेको इज़त नफ़्स आहे उहो मजरू न थिए, उहो हर्ट न थिए। इन जे करे उनखे इज़त ॾींदे जेको आहे सो उनखे चवंदा आहिनि त असां हमराह रखियो आहे कम जे लाइ। बाक़ी ॿियनि क़ौमुनि में तव्हां ॾिसंदो त जेकॾहिं नौकर रखंदा आहिनि त उनखे नौकर करे छॾींदा आहिनि। असां वटि ईअं न हूंदो आहे, असां चवंदा आहियूं यार असां हमराह रखियो आहे कम जे लाइ। हमराह जो मक़सदु इहो आहे न आहे त हू जेको आहे सो हमराह लफ़्ज़ जो मतिलबु इहो न आहे त नौकर, लेकिन हमराह लफ़्ज़ जेको आहे सो हुनजी जेका इज़त ऐं नफ़्स आहे उनखे बूस्ट कंदो, उनखे बरक़रार रखंदो। ऐं हमराह लफ़्ज़ जो असुलु जेको मतिलबु इहो आहे त तव्हां सां जेको हमराही करे तव्हांजी राह ते हले ऐं तव्हांजी ज़िंदगीअ जो जेको सफ़र आहे उन में जेके कमकार आहिनि उन में मददगार साबित थिए। त सिंधी क़ौम एॾी जॾहिं सुलझियल रही आहे, जेके नौकर खे बि नौकर न छॾियो आहे जिन, त उन में अहिड़े क़िस्म जा जेके एलिमेंट आहिनि, फ्रस्ट्रेशन वारा, झेड़े वारा, कंहिंजी इज़त न करणो, फॾो फसाद करणो ऐं जेको आहे सो अगवा करणो, धाड़ियल कल्चर या जेको आहे सो कारोकारी वारो एलिमेंट, मज़हब ते हरू भरू चिड़ी वञणु, इहे छो थिया आहिनि? इन जा कारण तव्हां जेके आहिनि सोची सम्झी अकुल सां तव्हां कॉमेंट में लिखंदव। वॾी महिरबानी।